जय झूलेलाल। असां अभ्यास त कयूं। छाजो अभ्यास? आध्यात्मिक ज्ञान था वठूं, पर असांजो जेको मीडियम आहे उहा हिकिड़ी कथा आहे, ऐं उहा कथा आहे असांजे ईष्ट देवता जे बारे में, झूलेलाल साईं जन जे बारे में। झूलेलाल अवतार वठी आया, हिंदुनि जी रक्षा कयूं, धर्म जी रक्षा कयूं, पंहिंजो कमु ख़तमु करे हली विया। पर स्टोरी असांखे घणो कुझु ज्ञान थी ॾे यदि असां उन ते कुझु अभ्यास कयूं, रिसर्च कयूं। अभ्यास न कंदासीं त देन इट इज़ लाइक एन ऑर्डिनरी स्टोरी। पर ही फिक्शन नाहे, इहा ॻाल्हि तव्हां ध्यान में रखो। भई कंहिं एंटरटेनमेंट वास्ते, मनोरंजन वास्ते इहा कथा लिखी, ईअं नाहे। कुझु थियो त उन सां हिंदुनि खे कुझु लेसन मिलियो, त उहो लेसन असांजे पीढ़ी दर पीढ़ी हलंदो रहे। इन करे कंहिं त हिन कथा जी रचना कई। पर हिन कथा खे सम्झण वास्ते ॿिया ग्रंथ बि पढ़णु ज़रूरी आहे। असां ख़ाली हीअ स्टोरी पढ़ंदासीं त चवंदासीं हा झूलेलाल। केतिरा माण्हुनि खे डाउट आहे, भई झूलेलाल त नंढो ॿारु हुयो, पोइ ॿुढो छो ॾेखारींदा आहिनि? अच्छा, ॿारु हेॾे वॾे मिर्ग बादशाह सां कीअं भिड़ी सघंदो? घणा ई सुवाल। पर हीअ कथा असां एनालाइज़ कंदासीं त असांखे ख़बर पवंदी ऑल दिस इज़ पॉसिबल। त असां ॾिठोसीं मिर्ग शाही फरमान कढियो आहे, मैजेस्टिक ऑर्डर माना जेको रक्षक आहे हाणे उहो ई भक्षक थी वियो। उहो ई चए थो मां तव्हांखे मारे छॾींदुसि, न त पंहिंजो धर्म मटायो, पंहिंजो सनातन धर्म विसरी वञो। जेके ॾकणा हूंदा आहिनि, डरपोक हूंदा आहिनि, उहे त ॾकी करे पंहिंजो धर्म मटाए छॾींदा आहिनि। त केतिरा ई हिंदू मुस्लिम थी विया उते। अध खां वधीक आबादी त मुस्लिम थी वई हुई। पर जंहिंखे पंहिंजे धर्म वास्ते अभिमान हुयो, छाकाणि ही सनातन धर्म हज़ारनि सालनि खां पियो थो हले। तव्हां ॿियो कोई बि धर्म खणो, उन में तव्हांखे सनातन धर्म ज़रूरु मिलंदो, बिकॉज दिस इज़ ओरिजिनल। ऐं दिस इज़ नॉट बेस्ड ऑन अ पर्सनैलिटी। कंहिं हिकु माण्हूअ ते न आहे सनातन धर्म। वैल्यूज़ ते आहे, प्रिंसिपल्स ते आहे, सचाईअ ते आहे, ऐं सचाई हिकु ई आहे। त केतिरा हिंदू हुया जंहिं धर्म मटाइण वास्ते मना कई। पर हाणे मिर्ग शाह जी ऑर्डर आहे त छा कयूं? मुखीअ वटि विया। मुखी हिते हूंदो आहे, असांजो मुखी हिते वेठो आहे। शांत थिया, गड़बड़ न कयूं, ख़बर कनि असां हिन सां भिड़ी कोन सघंदासीं। हिन वटि वॾी सेना आहे, असां वटि त कुझु बि कोन्हे। त लड़ाई करण जो त कोई मतिलबु हुयो ई कोन। मुख्य आइडिया करे हुन खां टाइम घुरियो आहे। ॾिसो, कॾहिं बि संकट अचे त माण्हू पहिरियों थोरो शांत थिए, टाइम कढे पंहिंजे वास्ते। हिकदमि सां तव्हां रिएक्शन कंदव त उन जो जेको इफेक्ट हूंदो उहो ख़राबु थींदो। थोरो टाइम कढो, सोचो। के एक्शन्स तव्हांखे ग़लति बि लॻंदियूं, पर यदि असांजो दिमाग़ परमिशन ॾिए थो त उहे ज़रूरी आहिनि। त मुखीअ आइडिया करे पहिरियों टाइम वरितो मिर्ग शाह खां, ऐं मिर्ग शाह बि टाइम ॾिनो। मिर्ग शाह जे पासे में छा थो हले? हुन जा मंत्री, हुन जा चमचा आहिनि, उहे चवनि था मिर्ग तोखे स्वर्ग में वञिणो आहे, तोखे उते हूर मिलंदई। हिकु न, केतिरियूं ई हूरूं मिलंदई तोखे। तूं हिंदुनि खे ख़तमु कर या त धर्म मटाइनि। ॾिसो, ही चमचा ॾाढा डेंजरस हूंदा आहिनि। पर मिर्ग बादशाह हिननि खे टाइम ॾिनो। पोइ ही दरिया शाह वटि अची करे प्रार्थना कई अथऊं। हिन खां अॻु में, मिर्ग बादशाह जे ऑर्डर खां अॻु में, हिंदू सिंधी ख़ुशहाल हुया। छाकाणि सॼो ट्रेड हिंदू सिंधियुनि जे हथ में हुयो, सॼो एडमिनिस्ट्रेशन उन्हनि जे हथ में हुयो।
चाहे बादशाह मुस्लिम हुयो पर सरकार हलाईंदा हुया इहे हिंदू। त इहे ख़ुशहाल हुया, मस्तु मज़ो कंदा हुया, इंद्रियनि जा सुख वठंदा हुया। पर जॾहिं असां इंद्रियनि में फासी पवंदा आहियूं त दुख जी लहर ईंदी ईंदी आहे। पोइ हिननि वटि दुख जी लहर आई। इहा दुख जी लहर हुननि खे संसार मां, संसार जे परे छा आहे इन ते सोचण ते मजबूर कई। ही पहिरीं स्टेज अथव। पहिरियों हू संसार में फाथल हुया ऐं हाणे हिकदमि सभु घर छॾे, नवां कपिड़ा न पातऊं, ॾाढ़ी न लाथऊं, 40 ॾींहं वेही रहिया दरिया जे किनारे, प्रार्थना कयूं, आराधना कयूं, उपासना कयूं, तपस्या कयूं। त ही पहिरियों परिवर्तन थियो। तंहिंखां पोइ 40 ॾींहं पूरा थियण खां पोइ आकाशवाणी थी, घबरायो न, मां अचां थो। मां माता देवकीअ जे गर्भ मां जनम वठंदुसि। हाणे माता देवकी, तव्हां ख़बर आहे कृष्ण भॻवान जी माता जो बि नालो माता देवकी आहे। त काथे न काथे हुन कथा ऐं हिन कथा जो संबंध आहे, गहरो संबंध आहे। त माता देवकीअ जो मतिलबु थींदो आहे जेके शांत स्वभाव जी आहे, जंहिंजे दिलि में प्यार ई प्यार भरियल आहे, जेका भक्तीअ जी निशानी आहे। ऐं रतन चंद माना रतन, तव्हांखे ख़बर आहे द मोस्ट एक्सपेंसिव थिंग, जंहिंजी वैल्यू सभिनी खां वधीक आहे पत्थर। पर हुन पत्थर जी बि क़ीमत माण्हुनि खां वधीक हूंदी आहे। त रतन चंद माना प्रॉस्पेरिटी ऐं देवकी माना पीस। जिते ख़ुशहाली बि आहे, धन आहे, संपत्ति आहे ऐं मन जी शांती आहे, उते तव्हांजी आत्मा प्रकट थींदी, माना झूलेलाल पैदा थींदो। त झूलेलाल असांजे जीवन में अचे, माना असांखे सचो ज्ञान प्राप्त थिए, इन जे लाइ 2 ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि। संसार में तव्हां वेस्ट में वञो, एतिरो पैसो अथनि, ॻणे बि नथा सघनि। मशीन ॻणंदी आहे, पाण ॻणे न सघंदा आहिनि। पर सुखी बिल्कुलु बि न। पाण दुखनि सां, दर्दनि सां भरिया पिया आहिनि। हू बिलियंस चैरिटीअ में ॾींदा आहिनि, तॾहिं बि उन्हनि खे सुकून नथो मिले। त ख़ाली प्रॉस्पेरिटी असांजे जीवन जो मक़सदु कोन्हे। तव्हां कंहिं पहाड़नि गांव में वञो, माण्हू शांत आहिनि, पर हू इनएक्टिव आहिनि, हू कर्म नथा कनि, पंहिंजी ड्यूटी बि नथा कनि, त उन्हनि खे प्रॉस्पेरिटी नथी मिले। केतिरा माण्हू आहिनि कार में अञा वेठा ई न आहिनि, केतिरा माण्हू आहिनि जंहिं ट्रेन में बि सफ़र न कयो आहे। त उते थोरो ग़रीबी आहे, हेॾे अमीरी आहे, सुख न आहे। हिते शांती आहे पर ग़रीबी आहे। त रतन चंद ऐं देवकी गॾु अची विया। कर्मयोग बि थी वियो, भक्ति योग बि थी वियो। ऐं जिते इहे 2 योग थींदा आहिनि, उते ज्ञान पंहिंजो पाण प्रकट थींदो आहे। इन करे झूलेलाल पहिरियों ई डिक्लेयर कयो, भई मां माता देवकीअ जे घर। तव्हां चवंदो ईअं कीअं ख़बर पवंदी आहे कंहिंखे बि, भई हीउ ॿारु ईअं थींदो। पर तव्हां सूक्ष्म अभ्यास कंदव त इहो पॉसिबल आहे। शास्त्रनि में इन जा प्रमाण ॾिना विया आहिनि। हाणे हिते छा थियो आहे, हुते त मिर्खा ऐं उन जा जेके मंत्री हुया, उहे हिकु ई रट लॻाए वेठा हुया, भई हिंदुनि खे मारे छॾियो, न त धर्म परिवर्तन कयो। हाणे हिते छा थियो आहे, ही सभु हिंदू मुखीअ वटि विया आहिनि। तंहिंखां पोइ दरियाशाह ते आया आहिनि, पोइ प्रार्थना कई अथऊं। 40 ॾींहंनि ते उन्हनि खे आकाशवाणी थी आहे। हाणे हिन आकाशवाणीअ ते हुननि ख़ुशी मनाई आहे, दे हैव सेलिब्रेटेड इट। ॾिसो, मिर्ख शाह जी काती त लटके पई, पर हेॾऊं आकाशवाणी बि थी आहे।
हिकु अंदरूनी आवाज़ आयो आहे, घबरायो न, मां अचां थो। त हुन ते हिननि हिंदुनि सेलिब्रेट कयो आहे, वॾो सेलिब्रेशन आहे। तंहिंखां पोइ असू चंड ते माता देवकीअ कंसीव कयो, पर इन जी न्यूज़ जेका आहे उहा ॿिए पोइ चंड ते उन्हनि खे ॿुधाई अथऊं। हिकदमि सां न ॿुधाए सघिबी आहे ॻाल्हि, थोरो टाइम लॻंदो आहे हिन में, हिन टाइम जी इम्पोर्टेंस आहे। पोइ जॾहिं न्यूज़ मिली अथनि, वरी सेलिब्रेट कयो अथऊं, वरी ख़ुशी मनाई अथऊं, सभिनी मिलाए, जेके बि उते हिंदू हुया सभिनी मिलाए ख़ुशी मनाई आहे। त पहिरियों संसार मां टाइम कढी दरियाशाह ते अची प्रार्थना कई अथऊं। तंहिंखां पोइ हिननि खे जॾहिं आकाशवाणी थी आहे, ख़ुशी मनाई अथऊं, वरी पोही चंड ते ख़ुशी मनाई अथऊं, ऐं तंहिंखां पोइ चेटी चंड ते ख़ुशी मनाई अथऊं। छाकाणि चेटी चंड ते त पाण अवतार ॿार जे रूप में अची वियो, ऐं ॿार जे रूप में अची करे पहिरियों पंहिंजे माता ऐं पिता खे दर्शन ॾिनो अथई, मुख खोलियो अथई। जीअं कृष्ण भॻवानु मिटी खाधी हुई, पोइ यशोदा माता गुस्सो कयुसि त मुंहुं खोले ॾेखारियईं, सॼो संसार हुनजे अंदर में हुयो। तीअं हिन बालक बि मुंहुं खोले करे ॾेखारियो, पंहिंजे माउ पीउ खे दर्शन ॾिनई। ऐं तंहिंखां पोइ मिर्ग बादशाह खे सिख्या ॾिनी अथई धर्म जी, सचे धर्म जी। पोइ मिर्ग बादशाह में परिवर्तन थी वियो, सिंधियुनि जा दुख समाप्त थी विया। ऐं इहे आखाणी, इहे स्टेप्स इम्पोर्टेंट आहिनि। पहिरियों संसार मां दरिया जे किनारे ते आया, भॻवान खे प्रार्थना, जंहिंखे विसारे छॾियो हुओ उनखे यादि कयो अथऊं। तंहिंखां पोइ 2-3 दफ़ा सेलिब्रेट कयो अथऊं चंड जे ॾींहुं। चंड असां में, मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो, चंड सिंधियुनि में वॾो फेस्टिवल आहे। ऐं तंहिंखां पोइ अवतार आयो आहे, तंहिंखां पोइ उन्हनि जे जीवन जा दुख समाप्त थी विया। तीअं असांजे जीवन जा दुख समाप्त थियनि, इहा इन जे पुठियों योजना आहे। पर ईअं कीअं थींदो? त हीअ त स्टोरी आहे, पर शास्त्रनि में 4 स्टेजिस ॾिना अथऊं, स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4। तव्हां अॼु सत्संग में वेठो, माना अॼु तव्हांजा दुख समाप्त न थींदा, उनखे थोरो टाइम लॻंदो। त पहिरियों असां संसार में फासी पिया आहियूं, असांखे परमात्मा जी यादि ई कोन्हे, पोइ इन करे दुख ईंदा आहिनि। असां छा था कयूं? दुखनि खे इग्नोर था कयूं। वॾा दुख था अचनि, उन्हनि खे बि इग्नोर था कयूं, अञा वॾा दुख था अचनि। जेसि ताईं असां उनखे यादि न कंदासीं, तेसि ताईं दुख वधंदा वेंदा। पोइ हिकु वॾो झटको मिलंदो आहे, जीअं सिंधियुनि खे मिलियो न, हिकु राजा चई मां मारे छॾींदोमांव, इट्स अ बिग ब्लो। तीअं असांजे जीवन में बि हिकु वॾो दुख ईंदो आहे। तंहिंखां पोइ इंसानु मजबूरीअ सां, भई कुझु त शक्ति आहे, हाणे तूं बचाए, जेको बि आहे तूं बचाए मूंखे, उन जे शरण में वेंदो आहे। उन जे शरण में वञनि, संसार मां परमात्मा खे सुञाणणु, ही फर्स्ट स्टेज ऑफ डेवलपमेंट। तव्हां आध्यात्मिक वर्ल्ड में खाली ब्लाइंडली सत्संग ॿुधंदव त उनजो फ़ाइदो कोन्हे। दिलि सां असां विश्वास रखूं। अञा असांजे दिमाग़ में ॻाल्हि कोन्हे, असांखे परमात्मा सम्झ में एतिरो जल्दी कोन ईंदो, पर असां दिलि सां विश्वास रखूं उन ते, उन जे शरण में वञूं, पंहिंजो मथो उन जे साम्हूं टेकियूं, पंहिंजो अहंकार खे थोरो घटायूं, पंहिंजे स्वार्थ खे थोरो घटायूं। दिस इज़ कॉल्ड द फर्स्ट स्टेज ऑफ स्पिरिचुअल डेवलपमेंट। संस्कृत में इनखे चवंदा आहिनि सालोक्यम। लोक माना जिते असां रहंदा आहियूं, असांजो संसार, असांजी दुनिया, ऐं हुन जी दुनिया, परमात्मा जी दुनिया। उन जी दुनिया अलॻि न आहे, सॼी दुनिया उन जी आहे। पर असांजे वास्ते संसार आहे, परमात्मा कोन्हे।
जॾहिं ध्यानु संसार ते हूंदो आहे, ध्यानु परमात्मा वटि कोन वेंदो आहे। पोइ थोरो टाइम कढी करे हफ़्ते में 1 कलाकु, रोज़ 1 कलाकु, अधु कलाकु, मुनो कलाकु कढी करे असां उनखे स्मरण कयूं त असां संसार छॾे करे हुन जे लोक में अची वियासीं, भले थोरी देरि वास्ते। त इनखे चवंदा आहिनि सालोक्यम। ही फर्स्ट एज ऑफ डेवलपमेंट आहे। असांजी हाणे शुरूआत थी वई। पर जॾहिं इंसान हिन राह ते ईंदो आहे त उनखे ज्ञान न हूंदो आहे, उनखे भक्ति उनजे मन में कोन हूंदी आहे, ऐं हू स्वार्थ वास्ते ई कमु कंदो आहे। अञा ताईं उनजो स्वार्थ घटि थियो न आहे। त जॾहिं कोई शास्त्र पढ़ंदो या गुरुअ वटि वेंदो या कंहिं संत वटि वेंदो त हू संत उनखे कुझु न कुझु प्रैक्टिस ॾींदा आहिनि। तूं ही कमु कर, तूं हू कमु कर, तूं उपवास कर, तूं मोबाइल बंदि करे छॾ, ईअं कुझु न कुझु उपासना ॾींदा आहिनि। अच्छा, हिक खे हिक उपासना मिलंदी, ॿिए खे ॿी उपासना मिलंदी, ज़रूरी न आहे सभिनी खे सेम उपासना मिले। ई शिष्य कीअं आहे, उनजो बैकग्राउंड छा आहे, घणो पढ़ियल आहे, इन जी माता पिता केरु आहिनि ऐं इन जा संस्कार कहिड़ा आहिनि, इन जे मथां उनखे प्रैक्टिस ॾींदा आहिनि। पर जेका कलेक्टिव प्रैक्टिस हूंदी आहे उहा वधीक इफेक्टिव हूंदी आहे। घर में हिकु ॼणो उपवास करे त उहो इफेक्टिव कोन्हे, छाकाणि ॿिया सभु खाइनि पीअनि था त हुनजो ध्यानु उते वेंदो। पर सभई उपवास कनि त कंहिंखे कुझु लॻंदो बि कोन, हिकदमि आसानीअ सां थी वेंदी प्रैक्टिस। छाकाणि डेवलपमेंट स्लो आहे। साइंटिफिक डेवलपमेंट में तव्हां अॼु रिसर्च कंदो, सुभाणे तव्हां वटि तयारु आहे शइ, तव्हांखे ॾिसण में थी अचे। पर हीअ जेका डेवलपमेंट आहे उहा तव्हांखे नज़र कोन ईंदी, ॿुधण में कोन ईंदी, पर अंदर में थोरो त महसूसु थींदो इंसान खे, हा हिन मां मूंखे फ़ाइदो आहे, सत्संग ज़रूरी आहे, सत्संग मां मूंखे अॼु हीअ सिख्या मिली। पोइ धीरे 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 इंसान वधंदो वेंदो। पहिरें ज़माने में हिमालय में तव्हां ऋषिकेश खां पोइ वेंदो, ऋषिकेश खां आश्रम शुरू थींदा हुया। इट वॉज अ मेजर एजुकेशन सेंटर। अॼु तव्हां फॉरेन में था मोकिलियो, इंडिया में केतिरा ई माण्हू पूने में मोकिलींदा आहिनि ॿारनि खे पढ़ाईअ वास्ते, पर उन ज़माने में हिमालय में मोकिलींदा हुया। पोइ ईअं हिकु स्टूडेंट आश्रम में वियो, गुरुजीअ खे प्रणाम कयईं, चयईं मूंखे पढ़ाई करणी आहे शास्त्रनि जे बारे में, मूंखे सच्चाई ॼाणणी आहे, मूंखे तव्हां शिक्षा ॾियो। हाणे नओं नओं स्टूडेंट आहे, हिकदमि तव्हां हुनखे चवंदो किताब पढ़, न पढ़ी सघंदो। त उनखे पहिरियों इहा प्रैक्टिस ॾिनई, चयईं ॾिसो ते टोकरी पई थी कोयलनि जी, लकड़ी कोयला रखंदा हुया, बाहि जे वास्ते थधि में कमु ईंदो। पोइ सॼी टोकरी कारी, तव्हां कोयले खे हथ में खणंदा, हथु कारो थी वेंदो। त सॼी टोकरी कारी हुई। चयईं हिकिड़ो कमु कर, कोयला पासे में रख, ऐं टोकरी वञी हेठि गंगा में वञी हिन में पाणी भरे अच। हाणे टोकरीअ में जेका हूंदी आहे लोह जी हुजे त तव्हां पाणी भरे सघंदव, पर जेका बांबूअ जी ठहियल हूंदी आहे उन में तव्हां पाणी न भरे सघंदव। पर हाणे गुरुअ जी आज्ञा आहे, शिष्य चयईं ठीकु आहे ईअं थो कयां। हाणे हेठि लही वेंदो, किलोमीटर पाणी भरींदो, वरी किलोमीटर मथे ईंदो, इहा हुनखे साधना ॾिनई, तूं इहा साधना कर। पोइ हिकु वियो हेठि, पाणी भरे ॿिन्हिनि हथनि सां टोकरी खयईं, उनखे सपोर्ट ॾिनई भई जीअं पाणी ॿाहिरि न निकिरे, पर ईंदे ईंदे सॼो पाणी वहिजी वियो। ख़ाली टोकरी खणी आयो, रखी छॾियईं, चयईं अॼु जी साधना थी वई। हाणे ॿिए ॾींहं ते पुछईं, चयईं तोखे हाणे इहा ई साधना आहे, तूं ईअं ई रोज़ु इहो कमु कर। 2-3 ॾींहं कयईं, 8 ॾींहं कयईं, 15 ॾींहं कयईं, 3 हफ़्ता कयईं। तंहिंखां पोइ अच्छा, उन ज़माने में गुरुअ जो वॾो आदर कंदा हुया, न पुछंदा हुया तव्हां ईअं कीअं मूंखे साधना ॾिनी आहे, हीअ त पाणी मां खणी नथो अचां, अच्छा तव्हांखे पाणी खपे त बिसलरी वठो बॉटल, ईअं न चवंदा हुया। गुरुअ जी आज्ञा आहे, उहा मञणी आहे। पर 3 हफ़्तनि खां पोइ लॻो साहिब मां गुरुअ खां कुझु पुछां। पोइ वियो गुरुअ वटि,
चई तव्हां मूंखे कमु त ॾिनो आहे, पर ही कमु कोई कम जो न आहे। मां वञा थो टोकरी भरे पाणी खणी थो अचां, पाणी सॼो वहिजी थो वञे, मुंहिंजो पंधु वॼायो थो वञे, मां थकिजी थो पवां, एॾो हेठि वञ वरी मथे चढ़, हुनजो कुझु यूज़ थिए, तव्हांखे पाणी त मिले ई कोन थो। चई टोकरी हिकु दफ़ो ॾिसी अचु। वञे थो टोकरीअ खे ॾिसे थो, वापसि थो अचे। चई टोकरीअ में कुझु फ़र्क़ु पियो आहे? चई थोरो फ़र्क़ु पियो आहे। छा फ़र्क़ु पियो आहे? चई पहिरियों हिकदमि कारी हुई, हाणे अधु साफ़ थी वई आहे। त चई इहो ई लेसन थी तुंहिंजो पहिरियों। असां आध्यात्मिक मार्ग ते हलूं था, असां काई बि साधना कयूं था, माना छा था कयूं? असांजे मन ते इहा कारें जमाए, इहो मैल जमाए, इहो असांखे धीरे धीरे कढणो आहे। तव्हां चवंदो हिकदमि मां ब्लीचिंग कयां अॼु जो अॼु, सभु नॉट पॉसिबल। धीरे धीरे कमु थींदो। रोज़ असांखे इहा प्रैक्टिस करणी आहे। त हुनखे लेसन ॾियण वास्ते इहा तपश्चर्या ॾिनी अथई। असांखे लॻंदो इहे त छा चरियाप आहे, पर इहा चरियाप न आहे। छाकाणि नओं ॿार आहे, जल्दी सां न सम्झी सघंदो। हाणे हुनखे महिनत कई अथई, तपस्या कई अथई, गुरूअ जी आज्ञा मञी अथई, तंहिंखां पोइ ज्ञान थियो अथसि। इन दिमाग़ में फिट वेहिजी वई ॻाल्हि त भाई ही कमु जेको आहे इनखे टाइम ॾियणु ज़रूरी आहे। ही हिकदमि सां कोन थींदो, ही स्टेजिस में थींदो। त इन करे सिंधियुनि बि ॾाढी न लाथी। माना छा, ईअं न आहे त उन्हनि वटि नाई कोन हुयो, सभु फैसिलिटी हुयनि, पर हिन में त्याग जी भावना आहे। त असां थोरो त्याग कयूं। इन करे हुननि इहा प्रैक्टिस चूंडी। नवां कपिड़ा न पाईंदासीं, कपिड़ा पाइण त ज़रूरी आहे, पर नवां न पाईंदासीं। शाहूकार हुया, रोज़ नवां कपिड़ा पाए सघंदा हुया, पर 40 ॾींहं नवां कपिड़ा कोन पातऊं। इट्स अ प्रैक्टिस। तव्हां काई बि प्रैक्टिस ईअं तव्हां गुरूअ खां वठंदव, तव्हांखे लॻंदो ही इज़ एब्सर्ड, पर उन में सिखिया लिकियल हूंदी आहे। त टाइम ॾियणो आहे, इहो ॾेखारण वास्ते असांजे शास्त्रनि में इहे 4 स्टेजिस आहिनि। फर्स्ट स्टेज इज़ सालोक्यम। असां हिन संसार मां हाणे हुन जे बारे में था सोचूं जेको हिन संसार खां परे आहे। त असां लोक में हली वियासीं, ही लोक छॾे हुन लोक में हली वियासीं। रोज़ 10 मिंट, अधु कलाक, कलाक, 2 कलाक, जेतिरो टाइम असांखे पॉसिबल आहे, ही लोक छॾे करे हुन जे लोक में वञूं असां। तंहिंखां पोइ साधना कयूं। साधना सां असां उन जे नज़दीक वेंदासीं। असांखे पुरूर पवंदी। असांजो विश्वास जेको आहे उहो निश्चय में मटिजी वेंदो। पहिरियों असां अखियूं बंदि करे कंहिं चयो आहे या पंहिंजे ई मन सां असां आराधना शुरू कई आहे, पर हाणे विश्वास पको थी वियो। हाणे असां परमात्मा जे भरिसां अची वियासीं। उनखे चवंदा आहिनि सामीप्यम। सामीप्यम माना भरिसां वञणु। असां उपवास कंदा आहियूं। उप माना छा? उपवास माना वास करणु, उते रहणु। उप माना हुन जे नज़दीक रहणु। सभिनी खे ईअं लॻंदो अॼु एकादशी आहे, उपवास करिणो आहे, माना ख़ाली खाधो खाइणो न आहे या खाधो मटाइणो आहे। ईअं न आहे। अॼु जे ॾींहं ते सॼो ॾींहुं असांखे हुन जे नज़दीक रहणो आहे। उनखे चवंदा आहिनि उपवास। हाणे असां मोबाइल जे नज़दीक आहियूं, टीवीअ जे नज़दीक आहियूं, उतां निकिरी करे उन सां वास रखूं असां। उनखे चवंदा आहिनि उपवास। त असां नज़दीक वियासीं। उनखे संस्कृत में चवंदा आहिनि सामीप्यम। पहिरियों आहे सालोक्यम। संसार छॾे दरिया ते आया सभु। तंहिंखां पोइ 40 ॾींहं तपस्या कई अथऊं, माना हाणे सामीप्य, उन जे नज़दीक विया। तंहिंखां पोइ सारूप्यम। सारूप, रूप माना ही जेको असांजी फिगर आहे न, जंहिंखे बाउंड्री हूंदी आहे, उनखे चवंदा आहिनि न हीअ रूपवती आहे, माना ॾाढी सुहिणी आहे। माना छा आहे, उनजो जेको शेप आहे उहो जाम सुठो आहे। असांजे दिमाग़ में जेका आइडिया आहे उन ते फिट थो थिए।
त असांखे रूप ॾिसण में ईंदो। हाणे रूप कीअं ॾिसण में ईंदो? तव्हां चवंदो हिन अखियुनि सां ॾिसण में ईंदो, हिन अखियुनि सां तव्हांखे ॾिसण में कोन ईंदो। हिन जे लाइ ज्ञान चक्षु खपंदो आहे, पर उहो अञा वधीक साधना कंदासीं। पहिरियों असांखे सिंपल साधना ॾिनो, भई नवां कपिड़ा न पायो, उपवास कयो, ॾाढ़ी न लारायो, वग़ैरह वग़ैरह। पर नेक्स्ट स्टेज में इंसान शांत थी वेंदो आहे। जॾहिं मन शांत थी वेंदो आहे, पोइ तव्हां ग्रंथ पढ़ी सघंदव, गुरूअ जो सत्संग ॿुधी सघंदव, शास्त्र पढ़ी सघंदव, सभु आसान थी वियो। जॾहिं मन शांत थी वियो त ॻाल्हियूं जाम आसान थियूं, पोइ सम्झ में ईंदियूं आहिनि असांखे। पोइ असांखे दर्शन थींदो आहे। दर्शन किथे थींदो आहे? तव्हां ॾिसो, असां में हिकिड़ी प्रथा आहे, पत्थर जी मूर्ति ठाहींदा आहिनि, चवंदा आहिनि ही परमात्मा थी। आहे पत्थर, ही परमात्मा कीअं थी वियो? पर इन पत्थर में भी परमात्मा आहे। ऐं वाकई में जॾहिं तव्हां उन पत्थर खे माइक्रोस्कोप में ॾिसंदव त तव्हांखे ही इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन ॾिसण में ईंदा। इलेक्ट्रॉन पियो थो घुमे, केरु थो घुमाएसि? काई त शक्ति आहे जेका उन इलेक्ट्रॉन खे पई थी घुमाए। ॾिसण में तव्हांखे ही डेड पत्थर थो लॻे, पर उन में बि लाइफ आहे। त इन करे चवंदा आहिनि हिन पत्थर में बि परमात्मा थी। हाणे मूंखे ॿुधायो, यदि पत्थर में परमात्मा आहे त इंसाननि में कोन्हे, जनावरनि में कोन्हे? उन्हनि में बि साॻी शक्ति आहे। जेका शक्ति मूंसां ॻाल्हाए थी, उहा ई शक्ति तव्हांजे कननि में वेठी आहे। यदि असांजी शक्ति अलॻि अलॻि हुजे त मां ॻाल्हाईंदुसि, हिकु तव्हां ॿुधंदव, ॿियो। पर काथे न काथे असां जुड़ियल आहियूं। हाणे इहा ज्ञान जी ॻाल्हि आहे। पहिरियों अज्ञानियुनि खे 40 ॾींहं वियो हिकु जॻह ते, ही तपस्या कयो ब्लाइंडली। तंहिंखां पोइ मन शांत थी वियो। मन शांत थी वियो त अभ्यास अची वियो। दर्शन ईअं न थींदो। दर्शन असांखे असांजे आसे पासे में ई थींदो। हर इंसान, हर जानवर, कोई वण हुजे, इहो उनजो ई त रूप आहे। असांजी आत्मा हिकु ई आहे। भले असांजा शरीर अलॻि अलॻि आहिनि, भले असांजी सोच अलॻि अलॻि आहे। हिन आत्मा में हिकु वीचार आयो, हिन हिकु वीचार मां लखे वीचार ठही विया, हिन वीचारनि मां ही शरीर ठही वियो। खाली वीचार अलॻि थी विया, पर आत्मा उहा ई आहे। ऐं सभिनी जी आत्मा जेका आहे उनखे ई चवंदा आहिनि परमात्मा। त हुन परमात्मा जे द्वारे असां हिक ॿियनि सां ॻंढियल आहियूं। इहो ज्ञान जॾहिं थींदो त असांखे परमात्मा जो दर्शन थींदो। हाणे हिन कथा में ॿार जे मुख में दर्शन मिलियो आहे। कंहिंखे मिलियो आहे? खाली 2 ॼणनि खे मिलियो, रतन राय ऐं माता देवकी, 2 खे मिलियो। ॿियनि माण्हुनि खे कोन मिलियो दर्शन। जंहिंजी तपस्या पूरी थी वई आहे, जंहिंखे ज्ञान प्राप्त थी वियो आहे, उनखे ई दर्शन थींदो। जॾहिं असांखे इहो ज्ञान प्राप्त थींदो त असांखे बि दर्शन थींदो। पर इहो दर्शन तव्हां चओ त मां जीअं अखियुनि सां ॾिसां थो ईअं ॾिसी सघंदुसि, ईअं न आहे। ही अंदरूनी अनुभव आहे। पोइ उन अनुभव खे चवंदा आहिनि भाई मां ॾिसां थो, पर मां ॾिसां थो पंहिंजे ज्ञान चक्षुअ सां, हिन चमड़ीअ वारे चक्षुअ सां न। त इहा थी वई 3rd स्टेज। इनखे चवंदा आहिनि सारूप्यम। ऐं 4th स्टेज आहे सायुज्यम। सायुज्यम माना हिकु थी वञणु। हाणे 2 आहिनि, हिकु थी विया। हिकु छोकिरी आहे, हिकु छोकिरो आहे, 2 आहिनि। शादी थी वई त हिकु फैमिली थी वई। असां हिकु देश जा,
भाती आहियूं। यूनिटी थी वई। जीअं नदी उनजी आइडेंटिटी हूंदी आहे, सिंधु रिवर तव्हां चवंदो उनजी आइडेंटिटी आहे, पर हिकु दफ़ो समुंड में घिरी वई, पोइ छा थियो? गायब थी वई। तव्हां समुंड में ॻोल्हे लहंदो सिंधु नदी किथे आहे, उहा समुंड सां हिकु थी वई। देयर इज़ अ यूनिटी, दे बिकम वन। ऐं जॾहिं वन थी वियो, इहो अनुभव अची वियो असांखे त सभु दुख समाप्त, कह शोक कह मोह। पोइ कोई शोक न आहे, कोई मोह न आहे। ऐं इन करे हिन कथा में उहो कीअं ॾेखारियो अथऊं, सिंधियुनि जा सभु दुख समाप्त। छाकाणि मिर्ग शाह में परिवर्तन अची वियो। तंहिंखां पोइ कोई धर्म जे अकाउंट में झगड़ो कोन हुयो, काई दुश्मनी कोन हुई। They became brotherly. They became one. We all are human beings. And humanity is our religion. असां सिंधियत सिंधियत चवंदा आहियूं। सिंधियत माना छा? ही असांजो कल्चर आहे, ही असांजी लाइफ स्टाइल आहे, ही असांजो सिविलाइजेशन आहे। हिन मां असांखे सिख्या मिलंदी आहे त असां संसार में कीअं बिहेव कयूं। हिन किताब में इहा चैप्टर अथव, हिन ते स्टेजेस ऑफ स्पिरिचुअल प्रोग्रेस, पेज 51। हिन ते इंग्लिश में इहे चारई स्टेजेस हिन आखाणीअ में कीअं इंक्लूड कई अथऊं। तव्हां थियोरी पढ़ंदव त ॾुखी आहे, पर कथा जे माध्यम सां असांखे कोई सम्झाए त पोइ सवली आहे। हाणे रामायण ॾिसो, एॾो वॾो रामायण आहे, पर कथा रूप में आहे। भगवत गीता जो ज्ञान महाभारत जी कथा रूप में आहे। पुराणनि जूं कथाऊं असांखे छो था पढ़ाइनि? टाइम पास वास्ते न आहे, त हर कथा में हिकु असांजे लाइ हिकु लेसन आहे, हिकु सिख्या आहे। त तीअं हीअ कथा असांखे स्टेजेस ऑफ स्पिरिचुअल डेवलपमेंट, त भई असां धीरे धीरे हिन राह ते कीअं वधंदासीं। अॻ में असांखे कहिड़ो आज़मूदो ईंदो। असांखे हाणे पहिरियों आज़मूदो अची वियो दुखनि मां, असां हाणे थोरो शांती था महसूसु कयूं। तव्हां मंदर में वेंदव, मंदर में हूंदो छा आहे? हिकु स्ट्रक्चर आहे। जीअं तव्हांजो घर ठहियलु आहे तीअं मंदरु ठहियलु आहे, पर उते वञी करे इंसान खे सुकून मिलंदो आहे, शांती मिलंदी आहे। तव्हां सत्संग में वेंदव, हूंदो छा आहे? भॼन था ॻाइनि, प्रसादी आहे, माण्हू था अचनि, पर असांखे उते सुकून थो मिले, शांती थी मिले। छो थी मिले? ॿाहिरां नथी अचे। इहा असांजे अंदर जो अनुभव आहे। इहा असां महसूसु था कयूं। शांती आहे हिते। शांती कोन्हे। शांती कोई माईअ जो नालो न आहे। शांती कोई आइटम न आहे भई उते असांखे मिलंदी। असांखे अंदरूं इहा महसूसु थींदो आहे त हीउ मूंखे ठीकु थो लॻे। छाकाणि शांती असांजो सुभाउ आहे, ज्ञान असांजो सुभाउ आहे, आनंद असांजो सुभाउ आहे। असां ओरिजिनल उहे ई आहियूं। हाणे खाली विसारे छॾियो आहे। असां विसारे छॾियो आहे, इन करे असांजी शांती गायब आहे। असां शांत थी आहियूं। असां मस्तु मज़े में रहंदड़ इंसान आहियूं। असां दुख हुया ई कोन। असां दुख पैदा कया, पोइ हाणे रोऊं था वेठी दुखनि खे वठी। न मूं वटि त कार न आहे, न मूं वटि त हवाई जहाज कोन्हे, मूं वटि त हेलीकॉप्टर कोन्हे। जेको आहे उहो ॾिसो, कंहिंखे पेर न हूंदा आहिनि। पोइ त स्टोरी असांखे काथों काथे थी वठी अचे। केतिरी सिंपल स्टोरी आहे। भई मिर्ग शाह ऑर्डर कढी, सभई अची दरिया ते अची वेठा, तपस्या कई अथऊं 40 ॾींहं। तंहिंखां पोइ ख़ुशि थिया आहिनि ॾाढो, वरी ॿिए दफ़े ख़ुशि थिया आहिनि, वरी 3 दफ़े ख़ुशि थिया आहिनि। तंहिंखां पोइ उन्हनि जे जीवन में ख़ुशी ख़ुशी आहे। पोइ कोई ग़म कोन हुयो। तीअं असां यदि संसार मां थोरो ध्यानु कढी
परमात्मा ॾे लॻायूं त टाइम लॻंदो, पर इहा ॻाल्हि पकी अथव, यदि असां पंहिंजे इरादे ते नेक आहियूं त उन जो फल असांखे ज़रूरु प्राप्त थींदो। हेॾे वॾे सॼे नसरपुर गांव में जेके बि हिंदू हुया, मिर्ग शाह जहिड़ो बादशाह दुष्ट, ही माण्हुनि खे ईअं कोहींदो हुयो ॼण त कोई मच्छर मारियईं। एॾो दुष्ट, एॾो ख़राबु राजा, उहो बि सुधरी वियो सत्संग में अची करे। त असां छा आहे, असां न पहुची सघंदासीं उते, पहुची सघंदासीं, पर उन जे लाइ असांखे रोज़ टाइम ॾियणो आहे। पहिरियों असांखे महसूसु थींदो, हा हाणे मूंखे ठीकु थो लॻे, थोरी ख़ुशी मिलंदी, उनखे चइबो सालोक्यम। हाणे ही संस्कृत वर्ड्स तव्हांखे यादि करणा पवंदा। तंहिंखां पोइ सामीप्यम, नज़दीक वञणु, उपवास, उपनिषद, उपनिषद माना पहिरियों नज़दीक अचो। तंहिंखां पोइ सारूप्यम, तंहिंखां पोइ असांखे दर्शन थींदो। तंहिंखां पोइ सायुज्यम, जेके बि डिफरेंसिस आहिनि, ही हीअं न कयो, हिन हूअं कयो, ही माई आहे, ही भाई आहे, ही कारो आहे, ही गोरो आहे, सभु समान। ग़रीब बि इम्पोर्टेंट आहे, अमीर बि इम्पोर्टेंट आहे, कारो बि सुठो माण्हू आहे, अछो बि सुठो माण्हू आहे, सभु सेम। पोइ असांजी ड्यूटी आहे, असां कंदासीं, जेको बि कमु कंदासीं असांजी ड्यूटी आहे। मूंखे खपे, मुंहिंजो, ही मां कमायो आहे, ही सभु डिफरेंसिस समाप्त थी वेंदा। जेका असांजी ऑब्लिगेटरी ड्यूटी आहे, सभु ॿार मुंहिंजा ॿार आहिनि, मुंहिंजी ड्यूटी आहे कि मां पंहिंजे ॿारनि खे पढ़ायां, पर ईअं न आहे त मुंहिंजा ई ॿार पढ़नि, न, सभिनी जा ॿार पढ़नि। मुंहिंजी कोशिश सभिनी जा ॿार पढ़नि, पर मुंहिंजी ड्यूटी जेका आहे पंहिंजे ॿारनि वास्ते आहे, उन्हनि जो मूंखे पहिरियों ॾिसणो आहे। अगरि ॿियनि खे बि मां कुझु मदद करे सघां त सुठी ॻाल्हि आहे, पर दिलि में इहा भावना हुजे भई सभु सेम आहिनि, सभु मुंहिंजा आहिनि। त ही असांखे हिकदमि सवली माना में सम्झायो अथई, सालोक्यम, सामीप्यम, सारूप्यम, सायुज्यम। संस्कृत वर्ड्स ॾाढा इफेक्टिव हूंदा आहिनि, इहो असरु छॾे वेंदा आहिनि। तव्हां ही संस्कृत में वर्ड यादि कंदव, ज़िंदगी भर न भुलिजंदव। सिंधी भाषा हीअ ॿिनि भाषाउनि खां वॾी भाषा आहे, पर सिंधीअ खां बि वॾी आहे संस्कृत। जेको असां संस्कृत में सम्झी सघंदासीं, सिंधीअ में न सम्झी सघंदासीं। जेको सिंधीअ में सम्झी सघंदासीं, ॿिनि भाषाउनि में न सम्झी सघंदासीं। सिंधीअ में ॿकरी तव्हां लिखी सघंदो, चई सघंदो, तव्हां अंग्रेज खे चओ ॿकरी चई ॾेखार, न चई ॾेखारींदो। केॾो बि होशियारु हुजे, केॾो बि ब्रिलियंट हुजे, ॿकरी न चई सघंदो, बकरी चवंदो। असांजी भाषा रिच भाषा आहे, पर असां खां बि वॾी आहे संस्कृत। जॾहिं तव्हां चवंदो सायुज्यम, त माना हिकदमि असां भाकी कीअं पाईंदा आहियूं, हिकु थी वियासीं न। विछड़ियल आहिनि, माउ पुट विछड़ियल आहिनि, 40 साल अलॻि अलॻि था रहनि, हिकदमि गॾु अची विया त भाकी पाईंदा, हिकु थी विया ॿई, त पोइ दुख सभु समाप्त। त इन स्टोरीअ में एॾो वॾो साइंस एॾे सुठे नमूने सां रखी अथऊं। भई हाणे तव्हां संसार में फाथल आहियो, दुख अची वियो, तॾहिं त परमात्मा वटि वञो। 40 ॾींहं न, जेसि ताईं तव्हांखे आकाशवाणी नथी थिए, जेसि ताईं अंदरूनी आवाज़ नथो अचे, तेसि ताईं साधना करणी आहे। पोइ हुननि खे 40 ॾींहंनि में थी वियो, छाकाणि उहो ईमानदार हुया, महिनती हुया, ऐं सभु गॾु कमु कंदा हुया। ॾिसो, सभु मिली करे आया आहिनि। ऐं तूं वञ, मां नथो अचां, मां न ईंदुसि त छा, हिकिड़ो माण्हू न ईंदो त छा थींदो, ईअं न सोचूं। न भई, हीअ कलेक्टिव रिस्पॉन्सिबिलिटी आहे, असां सभिनी जी ज़िम्मेदारी आहे। ऐं जॾहिं सभई ईअं कंदा आहिनि, थोरो 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 थोरो, त उनजो फ़ाइदो वधीक हूंदो आहे।
उनजो जेको इफेक्ट हूंदो आहे उहो उन में पावर वधीक हूंदी आहे। त सालोक्यम, सामीप्यम, सारूप्यम, सायुज्यम, ही 4 स्टेजेस आहिनि। 100 स्टेजेस बि तव्हां ठाहे सघंदव, पर असांजे शास्त्रनि में इहे 4 स्टेजेस आहिनि। हाणे मिर्ख शाह वटि छा थो हले उहो असां ॿिए दफ़े ॾिसंदासीं।